Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. I welcome you all on behalf of Naeem Virtual Academy. This is me, Shayla Ali Sumro, your computer teacher. अॼु असां पढ़ंदासीं माइक्रोसॉफ्ट वर्ड जे शॉर्टकट कीज़ जे बारे में ए खां वठी ज़ेड ताईं। ठीकु आहे, त सभ खां पहिरियों आहे कंट्रोल ए। कंट्रोल ए असां छो यूज़ कंदा आहियूं? कंट्रोल ए असां यूज़ कंदा आहियूं ऑल टेक्स्ट खे सिलेक्ट करण जे लाइ। ऑल टेक्स्ट खे सिलेक्ट करण जे लाइ। उन खां पोइ आहे कंट्रोल बी। कंट्रोल बी असां छो यूज़ कंदा आहियूं? टेक्स्ट खे बोल्ड करण जे लाइ। उन खां पोइ आहे कंट्रोल सी। कंट्रोल सी छो यूज़ थींदो आहे? कंट्रोल सी यूज़ थींदो आहे कॉपी जे लाइ। टेक्स्ट खे या कंहिं बि डेटा खे कॉपी करण जे लाइ असां कहिड़ी शॉर्टकट की यूज़ कंदा आहियूं? कंट्रोल प्लस सी। उन खां पोइ आहे कंट्रोल डी। कंट्रोल डी असां छो यूज़ कंदा आहियूं? कंहिं बि फाइल खे डिलीट करण जे लाइ। उन खां पोइ आहे कंट्रोल ई। कंट्रोल ई असां छो यूज़ कंदा आहियूं? कंट्रोल ई असां यूज़ कंदा आहियूं पंहिंजे टेक्स्ट खे या कंहिं बि लाइन खे सेंटर ते आणण जे लाइ। मतिलबु सेंटर अलाइनमेंट जे लाइ असां कंट्रोल ई यूज़ कंदा आहियूं। सेंटर अलाइनमेंट। ओके, उन खां पोइ आहे कंट्रोल एफ। कंट्रोल एफ असां छो यूज़ कंदा आहियूं? कंट्रोल एफ यूज़ थींदी आहे माइक्रोसॉफ्ट वर्ड में फाइंड करण जे लाइ। कंहिंखे फाइंड करण जे लाइ? वर्ड खे या वरी फ्रेज़ खे। फॉर सपोज़ तव्हां वटि हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे जेको कंज़िस्ट करे थो 20 पेजिस ते या उन खां बि वधीक पेजिस ते। उन होल टेक्स्ट मां तव्हांखे कंहिं हिकिड़े वर्ड खे या कंहिं फ्रेज़ खे सर्च करिणो आहे, त उन जे लाइ तव्हां छा कंदा आहियो? हाणे पूरे टेक्स्ट खे रीड करणु त ॾुखियो थी वेंदो आहे। हिकिड़ी असां वटि शॉर्ट ट्रिक सम्झो या शॉर्टकट सम्झो कंहिं बि वर्ड खे फाइंड करण जे लाइ, उहो छा आहे? फाइंड आहे। जॾहिं असां कंट्रोल एफ असां प्रेस कंदा आहियूं न, असां वटि नेविगेशन पेन अची वेंदो आहे। नेविगेशन पेन में असां उन वर्ड खे ऐं उन फ्रेज़ खे टाइप कंदा आहियूं त पूरे टेक्स्ट में जेतिरे बि पेजिस ते उहो टेक्स्ट कंज़िस्ट करे थो, उन में उहो स्पेसिफिक वर्ड या फ्रेज़ छा थी वेंदो आहे? हाईलाइट थी वेंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ आहे कंट्रोल जी। कंट्रोल जी छो यूज़ कंदा आहियूं? ओपन फाइंड एंड रिप्लेस डायलॉग बॉक्स। मतिलबु फाइंड एंड रिप्लेस करण वारो जेको डायलॉग बॉक्स आहे उनखे ओपन करण जे लाइ असां कंट्रोल जी जो इस्तेमालु कंदा आहियूं। आफ्टर दैट कंट्रोल एच। कंट्रोल एच असां छो यूज़ कंदा आहियूं? कंट्रोल एच असां यूज़ कंदा आहियूं फाइंड एंड रिप्लेस करण जे लाइ कंहिंखे टेक्स्ट खे इन फाइल। माना जीअं तव्हांखे मां मथां एग्ज़ाम्पल ॾिनो फाइंड जे लाइ, हिते सिर्फ़ु छा थींदो आहे? हिकिड़ो वर्ड असांजो फाइंड थींदो आहे या फ्रेज़ फाइंड थींदो आहे। बट कंट्रोल एच सां केॾी मतिलबु चेंजिंग ईंदी आहे। फॉर सपोज़ कोई वर्ड तव्हां फाइंड कयो था, फाइंड करे उनखे कंहिं एन अदर वर्ड सां रिप्लेस था करणु चाहियो, उन जे लाइ तव्हां कहिड़ो शॉर्टकट की यूज़ कंदो? कंट्रोल एच। उन खां पोइ आहे कंट्रोल आई। कंट्रोल आई छा जे लाइ यूज़ थींदी आहे? फॉन्ट खे इटैलिक करण जे लाइ। कंट्रोल के यूज़ थींदी आहे टू क्रिएट हाइपर लिंक। ओके, उन खां पोइ आहे कंट्रोल एम। कंट्रोल एम छो यूज़ कंदा आहियूं? इंडेंट सेट करण जे लाइ। आफ्टर दैट कंट्रोल एन। कंट्रोल एन छा हूंदी आहे? तव्हांखे सभिनी खे ख़बर हूंदी, कॉमन आहे फॉर न्यू पेज या न्यू डॉक्यूमेंट जेको बि। कंट्रोल ओ ओपन करण जे लाइ। कंट्रोल पी। कंट्रोल पी छा जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं? प्रिंट करण जे लाइ। उन खां पोइ आहे कंट्रोल आर। कंट्रोल आर असां आर यूज़ कंदा आहियूं टेक्स्ट खे राइट तरफ़ अलाइनमेंट करण जे लाइ। इहे बेसिकली अलाइनमेंट छा हूंदियूं आहिनि? असांजे राइटिंग जा कुझु स्टाइल हूंदा आहिनि जेके होम टैब में पैराग्राफ ग्रुप हूंदा। पैराग्राफ ग्रुप में इहे 4 खां 5 अलाइनमेंट हूंदियूं आहिनि। उन्हनि सां जेको टेक्स्ट आहे असांजो उहो सेट थींदो आहे राइट तरफ़, लेफ्ट तरफ़, सेंटर में या वरी जस्टिफाई। ओके, उन खां पोइ कंट्रोल एस। कंट्रोल एस छो यूज़ कंदा आहियूं? कॉमन आहे सेव करण जे लाइ, डॉक्यूमेंट्स खे सेव करण जे लाइ। उन खां पोइ आहे कंट्रोल टी। कंट्रोल टी छो यूज़ कंदा आहियूं? कंट्रोल टी यूज़ कंदा आहियूं क्रिएट हैंगिंग इंडेंट। हैंगिंग इंडेंट बि बेसिकली कुझु पेज जूं सेटिंग हूंदियूं आहिनि माइक्रोसॉफ्ट वर्ड में।
कंट्रोल यू कंट्रोल छो यूज़ कंदा आहियूं टेक्स्ट खे अंडरलाइन करण जे लाइ। उन खां बाद में आहे कंट्रोल वी यूज़ थींदो आहे कंहिं बि फाइल खे डेटा खे पेस्ट करण जे लाइ। उन खां पोइ आहे कंट्रोल डब्ल्यू छो यूज़ थींदो आहे क्लोज़ करंट डॉक्यूमेंट मतिलबु कि जेको तव्हांजो रनिंग में डॉक्यूमेंट आहे उनखे क्लोज़ करण जे लाइ। आफ्टर दैट कंट्रोल एक्स जो यूज़ कंदा आहियूं कट करण जे लाइ कंहिं बि फाइल खे कंहिं बि टेक्स्ट खे कट करण जे लाइ। आफ्टर दैट कंट्रोल वाई छो यूज़ कंदा आहियूं रीडू फंक्शन जे लाइ असांजो कंट्रोल वाई यूज़ थींदो आहे। उन खां पोइ आहे कंट्रोल ज़ेड तव्हांखे ख़बर हूंदी अंडू करण जे लाइ मतिलबु प्रीवियस टास्क ॾे वापसि वञण जे लाइ। ऐं हे जेके शॉर्टकट कीज़ आहिनि इहे मोस्टली पेपर्स में पुछियूं वेंदियूं आहिनि। जेके टेस्टियूं मां चेक कयूं आहिनि मॉक टेस्ट वग़ैरह या जेके टेस्टियूं मां ॾिनियूं आहिनि उन्हनि में इहे जेके कीज़ आहिनि इहे कॉमन आहिनि। सो तव्हां इन्हनि खे हिकु दफ़ो ॾिसी वठो ऐं चेक करे वठो यादि कयो ऐं थी सघे त इन्हनि खे थोरो प्रैक्टिकली बि करे वठो। तव्हांखे इहे अपॉर्चुनिटी आहे तव्हां पढ़ो था बट जिते अगरि तव्हांखे जॉब मिलंदी न त तव्हां खां प्रैक्टिकल वर्क जेको आहे उहो ज़रूरु वठंदा। हिन तव्हां त हाली इन जी तयारी था कयो टेस्ट जी बट जॾहिं तव्हां ऑफिशियली वेंदव जॉब कंदव किथे बि कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन में त ही शयूं तव्हांखे तमामु घणियूं फ़ाइदेमंद साबित थींदियूं। होप सो कि तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।